इन वीडियो में असी फर्स्ट ईयर मैथ जी 2.2 एक्सरसाइज या कुछ सम सॉल्व कंदासीं। सम नंबर 5, एवेल्यूएट these problems where z1 equal to 1 plus iota and z2 बराबर आहे 3 minus 2 iota। सॉल्यूशन पहिरियों नंबर प्रॉब्लम आहे 5z1 minus 4z2 मॉड्यूलस। सॉल्यूशन 5a, what is value of z1? It is 1 plus iota minus 4 z2 बराबर आहे 3 minus 2 iota, 2 iota। 5 मल्टीप्लाई कयो 5a प्लस 5 iota माइनस 12, 4 3 ज़ा 12, माइनस इंटू माइनस प्लस 4 2 ज़ा 8 iota। इन्हनि खे सम कयो 5 ऐं माइनस 12 माइनस 7, 5 and 8 equal to 13 iota। हिन जो हाणे मॉड्यूलस लहंदासीं। ही साइन जेका आहे मॉड्यूलस जी साइन आहे, हिन जो मॉड्यूलस फाइंड कयूं माइनस 7 प्लस 13 आयोटा। असांखे ख़बर आहे त मॉड्यूलस ए जो स्क्वायर कंदा आहियूं प्लस बी जो स्क्वायर। ए माइनस 7 आहे हिते, रियल जो स्क्वायर प्लस इमेजिनरी जो स्क्वायर। इमेजिनरी जो कोफिशिएंट 13 आहे, हिन जो स्क्वायर कयूं, आंसर मिलंदो ही थियो 49 प्लस 169। 49 एंड 169 स्क्वायर रूट ऑफ 218। क्वेश्चन नंबर 2 में कॉन्जुगेट ऑफ z1 होल स्क्वायर। सॉल्यूशन z1 जो वैल्यू असांखे ख़बर आहे, मिलियल आहे त z1 जो वैल्यू आहे 1 प्लस आयोटा, इन जे मथां कॉन्जुगेट होल स्क्वायर। कॉन्जुगेट z1 हिन जो थींदो 1 माइनस आयोटा। 1 माइनस आयोटा जो होल स्क्वायर फाइंड कयूं त असांखे ख़बर आहे a माइनस बी होल स्क्वायर बराबरि आहे इज़ a माइनस बी होल स्क्वायर इज इक्वल टू a स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर। हिन ई फार्मूले ते हिन खे बि सॉल्व कंदासीं। ए स्क्वायर ए 1 आहे ऐं बी आयोटा आहे, सम्झो 1 2 ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर यानी आयोटा स्क्वायर 1 माइनस 2 आयोटा आयोटा स्क्वायर। आयोटा स्क्वायर जो वैल्यू माइनस 1 आहे, 1 माइनस 2 आयोटा माइनस 1, 1 1 में कैंसिल, आंसर थींदो माइनस 2 आयोटा। क्वेश्चन नंबर 3, z1 जो वैल्यू आहे 1 प्लस आयोटा अपान z2 जो वैल्यू आहे 3 माइनस 2 आयोटा। हिन खे असीं रेशनलाइज कंदासीं 1 प्लस आयोटा अपान 3 माइनस 2 आयोटा। डिनोमिनेटर खे रेशनलाइज करण जो इहो रूल आहे त हिते माइनस आहे त असीं प्लस लिखंदासीं, प्लस आहे त माइनस लिखी मल्टीप्लाई बि कंदासीं डिवाइड बि कंदासीं। 3 प्लस 2 आयोटा 3 प्लस 2 आयोटा, ॿई मथियां मल्टीप्लाई कयूं 1 खे 1 प्लस आयोटा इंटू 3 प्लस 2 आयोटा, ही मल्टीप्लाई कयूं, हेठियां बि मल्टीप्लाई कयूं 3 माइनस 2 आयोटा 3 प्लस 2 आयोटा। हिननि खे सॉल्व कंदासीं त आंसर मिलंदो 3 प्लस 2 आयोटा। आयोटा खे 1 खे मल्टीप्लाई कयोसीं त 3 प्लस 2 आयोटा मिलियो, आयोटा खे मल्टीप्लाई कयूं हिन सां त 3 आयोटा प्लस 2 आयोटा स्क्वायर डिवाइड बाय डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर, ए जो स्क्वायर माइनस बी जो स्क्वायर, छो त हिन ते नेगेटिव साइन आहे हिते प्लस साइन आहे त ए माइनस बी ए प्लस बी वारो फार्मूलो लॻंदो, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। ही थी वेंदो 3 प्लस 5 आयोटा 3 ऐं 2 5 आयोटा प्लस 2 आयोटा स्क्वायर जो वैल्यू आहे माइनस 1 अपान 3 जो स्क्वायर 9
हिन जो स्क्वायर थींदो -4 आयोटा स्क्वायर। वधीक सॉल्व कयूं 3 + 5 आयोटा -2 अपॉन 9 -4 आयोटा स्क्वायर जो वैल्यू आहे -1। 3 ऐं 2 खे एड कयूं थींदो 1 + 5 आयोटा डिवाइड बाय 9 माइनस इंटू माइनस +4 4 ऐं 9 थींदो 13। आंसर थी वेंदो 1/13 + 5/13 आयोटा। Question number 7. Factorize in the set of complex numbers. Solution. मैट्रिक लेवल ते असी अहिड़े क़िस्म जा फैक्टर नाहिन कया, नई वरी मैट्रिक लेवल ते यानी सेट ऑफ रियल नंबर में ही पॉसिबल न आहिनि। ही सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर में इन जा फैक्टर फाइंड करणु पॉसिबल आहिनि। सॉल्यूशन हिन जा असीं फैक्टर फाइंड कयूं 4a² + 9b² आहे त असां 9b² खे ॿिनि नेगेटिव साइन में बि लिखी सघूं था, ही माइनस साइन ऐं ही बि माइनस साइन 9b²। माइनस इंटू माइनस साॻियो ई प्लस थी वेंदो 4a² माइनस असां हिन खे हीअं बि लिखी सघूं था -1 इंटू 9b²। साॻियो ई 9 थी वेंदो 1 सां मल्टीप्लाई कयूं 4a² -1 आयोटा स्क्वायर जे बराबरि आहे, तंहिंजे करे थींदो 9b² आयोटा स्क्वायर। हाणे हिन जा फैक्टर फाइंड कयूं डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर सां। 4a आहे त हीउ थींदो 2a² माइनस 9b² आयोटा त थींदो 3b आयोटा होल स्क्वायर। आंसर थी वेंदो 2 ब्रैकेट ठहंदियूं, हिकिड़ी प्लस ठहंदी ॿी माइनस 2a - 3b आयोटा 2a + 3b आयोटा। आंसर क्वेश्चन नंबर 2 आहे 3m² + 8t²। क्वेश्चन 2 खे सॉल्व कंदासीं। सॉल्यूशन हिन खे बि असीं साॻे ई तरीक़े सां सॉल्व कंदासीं। 3m² -8t²। ॻाल्हि साॻी आहे, माइनस इंटू माइनस साॻियो ई प्लस थी वेंदो 3m² -1 आहे, असीं मल्टीप्लाई करे सघूं था -1 8 सां, ॻाल्हि साॻी आहे। 3m² -1 माना आयोटा स्क्वायर 8t² आयोटा स्क्वायर। हाणे असीं हिन खे डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर सां सॉल्व कयूं 3√m होल स्क्वायर माइनस √8t आयोटा होल स्क्वायर। ही थी वेंदो 3m √3m माइनस √8t आयोटा ऐं ॿी ब्रैकेट में थींदो √3m प्लस √8t आयोटा। डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर वारो फार्मूलो a² - b² वारो, त a - b थी वेंदो, ॿियो a प्लस थी वेंदो b, त ही थींदो √3m माइनस 8 जा फैक्टर फाइंड कंदासीं त 2 × 2 × 2 थींदो, यानी 8 = 2 × 2 × 2 थींदो आहे। त ही पेयर ठहियो, तंहिंजे करे 2 ॿाहिरि निकिरंदो, 2√2 थींदो आहे। त 8 थी वेंदो 2√2t आयोटा √3m प्लस 2√2t आयोटा। ही थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 9 सॉल्यूशन। क्वेश्चन नंबर 9 में ही सेटिस्फाई करिणो आहे, ही क्वेश्चन सेटिस्फाई करणी आहे, त ही वैल्यू इन ई क्वेश्चन जो ई आहे, इन खे सेटिस्फाई करे थो। वैल्यू 2 आहिनि, हिकिड़ो प्लस आहे, ॿियो माइनस आहे। ठीकु आहे, त फार पहिरियां त फार
1 प्लस आयोटा इन सां प्रूफ कंदासीं ऐं ॿियो असीं 1 माइनस आयोटा सां बि प्रूफ कंदासीं। इक्वेशन ही आहे जेड स्क्वायर माइनस 2z प्लस 2 z स्क्वायर माइनस 2z प्लस 2 इक्वल टू 0। वैल्यू पुट कयूं पहिरियां प्लस वारो 1 प्लस आयोटा स्क्वायर माइनस 2 1 प्लस आयोटा प्लस 2 इक्वल टू 0। हिन जो स्क्वायर कयूं तो 1 प्लस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वायर माइनस 2 प्लस 2 माइनस 2 आयोटा प्लस माइनस इंटू प्लस माइनस 2 आयोटा प्लस 2 इक्वल टू 0। ही 2 कैंसिल थी विया, ही 2 ऐं ही 2 कैंसिल थी विया। भाई छा बचो 1 प्लस आयोटा स्क्वायर इक्वल टू 0। 1 आयोटा जी वैल्यू छा आहे -1 आहे, 1 1 में कटी वियो, सेटिस्फाई थी वई। हाणे ही सेटिस्फाई करणी आहे। z जो वैल्यू आहे 1 माइनस आयोटा स्क्वायर माइनस 2z। z जो ही वैल्यू आहे 1 माइनस आयोटा, हिते 1 माइनस आयोटा प्लस 2 इक्वल टू 0। हिन खे स्क्वायर कयूं तो 1 माइनस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वायर, इन जो जवाब मिलियो। इन खे 2 सां मल्टीप्लाई कयूं माइनस सां, माइनस 2 माइनस इंटू माइनस प्लस 2 आयोटा प्लस 2 इक्वल टू 0। ही 2 प्लस जा ही माइनस जा कटिजी विया, ही प्लस आ ही माइनस ॿई कटिजी विया। छा बचो बाक़ी 1 ऐं प्लस आयोटा स्क्वायर इक्वल टू 0। 1 आयोटा स्क्वायर जो वैल्यू -1 आहे, 1 1 में कैंसिल तो 0। वेरीफाई थी वियो तो ये इक्वेशन सेटिस्फाई करे थी, मीन्स वेरीफाइड।